अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम कराची डायरी में आऊँ आहियां जो मेज़बान बशीर संजराणी। नाज़रीन, अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं बेएतमादीअ जी रिथ कामयाब थी आहे। बेएतमादीअ जी रिथ कामयाब थियण खां पोइ इमरान खान हाणे वज़ीर आज़म नाहे रहियो। 8 मार्च ते मुखालिफ़ दुर पार्टियुनि तरफ़ां बेएतमादीअ जी रिथ क़ौमी असैम्बलीअ में जमा कराई वई हुई, जंहिंखां पोइ क़ौमी असैम्बलीअ जो स्पीकर मुख़्तलिफ़ जेको सो वक़्तनि ते हरबा हलाईंदे क़ौमी असैम्बली जा इजलास कॾहिं 5 मिंटनि ताईं बि हलाया विया, त कॾहिं वरी इजलास देर सां शुरू किया विया, त कॾहिं तारीख़ मथां तारीख़ ॾिनी पई वई। हिकु भेरो जेका बेतमादी जी रिथ आहे उहा आणणु वक़्तु क़ौमी असैम्बलीअ जो इजलास घुरायो वियो, पर उन में वफ़ाक़ी वज़ीर जेको आहे फवाद चौधरी उन कमेंट्स ॾिना। उन कमेंट्स में उन ॿुधायो त परॾेही क़ुवतूं जेके आहिनि इन में मुलविस आहिनि वज़ीर आज़म खे हटाइण जे लाइ, जंहिंखां पोइ डिप्टी क़ौमी असैम्बली जो डिप्टी स्पीकर उन बेतमादी जा रिथ आहे उनखे ख़ारिज करे छॾियो, जंहिंखां पोइ मुखालिफ़ जूं पार्टियूं सुप्रीम कोर्ट में वयूं ऐं ख़ासि करे सुप्रीम कोर्ट उन ते सो मोटो एक्शन खयो। सो मोटो एक्शन खणण खां पोइ उहा बेतमादी जी रिथ जेका सो ॿीहर आंदी वई ऐं हुकूमत बहाल थी वई। वज़ीर आज़म ॿीहर पंहिंजी कुर्सीअ ते अची वियो। वज़ीर आज़म जी कुर्सीअ में अचण खां पोइ 9 तारीख़ ते बेतमादी जी रिथ जेका आहे उहा आणणी हुई, पर सॼो ॾींहुं असैम्बली जा सेशन हलंदा रहिया। कॾहिं नमाज़ जो वक़फ़ो त कॾहिं वरी इफ़्तारी जो वक़फ़ो हुयो, जंहिंखां पोइ आख़िर क़ौमी असैम्बली जेको स्पीकर आहे उन बाक़ाइदा ऐलान कयो त हू जेको आहे सो बेतमादी जी रिथ नथो आणे सघे ऐं हू उन जेके कानूनी घुर्जूं आहिनि उहे पूरियूं कंदो। जंहिंखां पोइ हुननि जो इजलास थियो। इजलास खां पोइ हिकु भेरो ॿीहर जॾहिं हू क़ौमी असैम्बली जो स्पीकर आयो, हुन इस्तीफ़ा जेका आहे सो पंहिंजो हुते तां ॾिनी, डिप्टी स्पीकर ऐं क़ौमी असैम्बली जे स्पीकर, पर हुन वज़ीर आज़म जेका बेतमादीअ वारी रिथ आहे उहा आणण खां इनकार करे छॾियो। जंहिंखां पोइ ऑलरेडी असैम्बली जो जेको वज़ीर आज़म जेको आहे उहो हटी वियो ऐं जेके निगरान हटी वञण खां पोइ जेको आहे उनखां हटी वञण खां पोइ क़ौमी असैम्बलीअ में जेके मुखालिफ़ धुर जा अॻवान हुया, जेके पार्टीज़ हुयूं, उन्हनि तरफ़ां बेतमादी जी रिथ आणण खां पोइ उन्हनि ते वोटिंग थी। वोटिंग थियण खां पोइ आख़िर बेतमादी जी रिथ जेका आहे उहा कामयाब थी। हाणे शहबाज़ शरीफ़ ऐं मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि। शहबाज़ शरीफ़ वज़ीर आज़म जे लाइ बि फॉर्म भरायो आहे ऐं जॾहिं त PTI तरफ़ां शाह महमूद कुरैशी बि वज़ीर आज़म जे लाइ फॉर्म भरायो आहे। हाणे इहो ॾिसणो आहे त उन मां वज़ीर आज़म केरु थींदो। इन हवाले सां इहे सवाल खणी करे अॼु पाण पहुता आहियूं कराची में। शहरनि सां अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं त उन्हनि जो वज़ीर आज़म जे 3 सालनि दौरान जेको कैरियर रहियो, जेका उन्हनि जी हुकुमरानी रही उहा उन्हनि जी कीअं रही। अचो त पाण शहरनि सां ॻाल्हि ॿोल। सर, महंगाई त थियो। महंगाई जॾहिं ये वज़ीर आज़म थियो त पैसा ई कोन हुआ पाकिस्तान में, ख़ज़ाने में पैसा ई कोन्हनि। हिन वीचारे किथां करे हेॾां होॾां करे हिन पाकिस्तान खे जान हलायो आहे। अञा हुनखे साह पटण ॾियनि हा न, अञा हुनखे 2 साल कढणु ॾियनि हा त ॾिस पोइ कोई पाकिस्तान कीअं ख़ुशहाल थिए थो नथो थिए। हुन ख़ुशहाल करणु ॾिनो ई कोन। अपोजिशन वारा हिन जे कढ पिया आहिनि त असां सम्झूं था अब अपोजिशन वारनि जेको बि हिन पीपल्स पार्टी वारनि जेको फज़ल रहमान ग्रुप हिननि कयो आहे, इहे बिल्कुलु ग़लति आहे। हुनखे मौक़ो ॾियणु खपे हा। 3.5 साल तहरीक इंसाफ़ पार्टी खे थिया आहिनि, हुकूमत में रहियो, वज़ीर आज़म रहिया, पर ॻाल्हि इहा आहे त उहो पहिरीं मरतबा जेको वज़ीर आज़म नओं चूंडिजी आयो उनखे हिननि जेकनि अपोजिशन वारनि खे छॾियो ई कोन, जेके 5 साल पूरो करे। हिन बाबति हिननि जेके रिथ आंदी आहे, इतमादवादी जेको आंदी आहे, हिननि बिल्कुलु ग़लति कयो आहे। अपोजिशन वारनि हुननि खे कुझु ॾियणु टाइम मौक़ो ॾियनि हा त मुंहिंजे ख़्याल में त वज़ीर आज़म इमरान ख़ान कुझु न कुझु पाकिस्तान जे लाइ करे हा, पर हिन कयो बि आहे। इहो न कई की बिल्कुलु न कई, पर हिननि जेके इहे फज़ल रहमान, जा मक़सद, शहबाज़ शरीफ़, इहे तुंहिंजा आसिफ़ अली ज़रदारी, पीपल्स पार्टी, हिनखे सभिनी असां ॾिसूं था। इहे त सालनि खां वठी कॾहिं इहे अचे थो, कॾहिं वज़ीर आज़म पीपल्स पार्टी थिए थो, कॾहिं वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ थिए थो, पर हिन कंहिं बि को पार्टी खे हिननि खे नथा ॾियनि। त असां सम्झूं था त बेरिथा जेको हिननि आंदो बिल्कुलु ग़लति आहे। ऐं वज़ीर आज़म असांजे सम्झूं था कि वज़ीर आज़म इमरान खान बिल्कुलु बहितरीन माण्हू हो। फ़ौरन आपको रिज़ल्ट नहीं मालूम चलता। 74 साल हो गए हमें इस पाकिस्तान के अंदर रहते हुए। किसी गवर्नमेंट ने किसी अवाम के मुतालिक एक लफ्ज़ सोचने की जहमत गवारा नहीं की। आप चाहते हैं कि 74 साल का जो कचरा है वो आप 3 साल के अंदर अपना सर से उतार देंगे, ये पॉसिबिलिटी नहीं है किसी सूरत में भी। जहाँ तक इसकी गवर्नमेंट जिस तरह से उतारी गई है, आपसे हमसे छुपी हुई बात नहीं है। कोई भी शख्स अगर ये कहता है कि मैं
इस बात को डिनाई नहीं करता कि गवर्नमेंट सही उतरी है, ये गलत बयानी से काम होगा। मैं आपसे कह रहा हूँ जिस अंदाज में उतरी है 19-20 पार्टियों ने उतरवाई है, और जिस अंदाज में उतरवाई है गलत तरीका था। अगर आना था इलेक्शन के लिए उसने कह दिया था, इलेक्शन में जाते, इलेक्शन से इलेक्ट होकर आते फिर सही रहता। कह रहे थे कि बैरूनी साजिश इसमें मुलविस है, तो वो बैरूनी साजिश वाला खत आखिर तक क्यों नहीं? मसला है कि हम देखिए पाकिस्तान आवाम हमेशा से ग़ुलाम है, ग़ुलाम ही रहेंगे। हम और आपके कह देने से कुछ नहीं होता कि हम आज़ाद हैं। हम आज़ाद नहीं हैं, ना आज़ाद हो सकते हैं कभी। अब इतने कर्जे हैं, इतने मामलात हैं, हर बच्चा यहाँ का मकरूज़ है, तो ये कहना कि आज़ाद है गलत बयानी है। पहिरियां त माण्हुनि में ॾाढी ख़ुशी त कोई नओं पाकिस्तान ठहंदो ऐं ग़रीबनि जा मसइला हल थींदा, सस्ताई थींदी। पर हिन पहिरियां शुरू खां वठी कूड़ ते कूड़ हणंदो आयो, आख़िरी ताईं हाणे चवे पिए हिननि खे NRO न ॾींदो त हाणे पाण NRO घुरण लाइ तयारु आहे। ऐं तमामु हिकिड़ो बुरो वक़्तु गुज़रियो आहे ग़रीब आवाम ते। असांखे उमेदु आहे त इन खां पहिरियां बि नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हुई त बि अहिड़ा हालात न हुआ, या पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई त बि अहिड़ा हालात न हुआ जेके हिन पैदा करे छॾिया आहिनि। ऐं तमामु जेके नियाणियूं औरतूं रोई रोई अलाह खां दुआ घुरंदियूं, उन्हनि जी को क़बूल थिए, इमरान ख़ान लही वियो। ॿुधाइजो त हाणे जेकॾहिं चलो इमरान ख़ान त हलियो वियो, हाणे अचण वारा बि ज़ाहिर आहे नून लीग, पीपल्स पार्टी, मौलाना साहब इहे ईंदियूं। इहे त माण्हुनि जा आज़मायल आहिनि, इन्हनि मां कहिड़ी उमेदु आहे? भाऊ ॾिसो न, आज़माइल त आहिनि, पर जॾहिं कुझु न कुझु उन्हनि खां अॻु मां माहौल सही हो। हिते अमन कमेटी जहिड़ा इदारा बंदि थी विया, बताखोरी बंदि थी वई, सॼो बाक़ाइदे कराची में अमन मान पैदा थियो अॻी हुकूमत में। इन खां बाद में हींअर हिते ॾिसो अफ़गानी सरेआम फुरूं था कनि, चोरियूं था कनि, धाड़ा था हणनि। ऐं इहा इमरान ख़ान जी हुकूमत में जीअं ई ॿाहिरिनि माण्हुनि खे सपोर्ट मिली वियो आहे इमरान ख़ान जी, ऐं हींअर इंशाअल्लाह ताला उन खां निज़ाम बहितर थींदो, उमेदु आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु समाजी अॻुवाण मोहम्मद सलेमान वसाण असां सां गॾु आहिनि। अचो त साईंजन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त जेका बेइतमादी जी रिथ आहे उहा कामयाबु थी आहे। इमरान ख़ान हाणे वज़ीर आज़म नाहे रहियो, नई काबीना जेका आहे उहा ईंदी, उनखे साईंजन कीअं पिया ॾिसनि? अस्सलाम वालेकुम। वालेकुम। ॻाल्हियूं हलनि पियूं त पैसा ॾेई ऐं उमेदवार ख़रीद कया विया आहिनि। राति त उन जेके मुनहरिफ़ रुकन हुया PTI जा, उन खे पासीरो करे जेके हिन जा इतिहादी आहे उहे गॾु करे मुतहिदा अपोज़िशन आराम सां 174-75 वोट करे वई। इन में त कोई बहाम ई कोन्हे त को ख़रीद या फ़रोख़्त थी। जॾहिं इमरान ख़ान जे दौर में तरीन जे ज़रिए ख़रीद फ़रोख़्त थी त उहा ठीकु ई, बाक़ी ॿिया कनि था त उहा ग़लति आहे। इन्हनि सभिनी शयुनि खे बि छॾियो, पर सभ खां वॾो मसइलो इमरान ख़ान जे बर्बादीअ जो, असां वटि जेका महांगाई जो तूफ़ान आहे, जेका मुल्क में हिकिड़ो कानून ऐं इंसाफ़ आहे ई कोन। सूबे सिंध खे त बिल्कुलु पासीरो रखियो वियो हो। PTI जे गवर्नमेंट में तव्हां कॾहिं वज़ीर आज़म जे नाला लफ़्ज़ सिंध कोन ॿुधो हूंदो। जॾहिं सिंध जी ॻाल्हि ईंदी त ख़बर न आहे छो हुनखे ॼण हिकिड़ा अजीब एलर्जी थींदी। त जॾहिं मुल्क जो वज़ीर आज़म अहिड़ो हुजे जंहिं वटि अना हुजे, जेको सूबनि खे पासीरो करे ऐं माण्हुनि सां नफ़रत करणु शुरू करे, त पोइ ईअं थींदो आहे। हा, इमरान ख़ान पाण चवनि था त हुन खां करप्शन कान कई आहे, पर पोइ बि जिन माण्हुनि हुनखे छॾियो आहे उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधो त हुन सां गॾु जेके हुया उन्हनि छा कयो आहे, न कयो आहे, इहो त अञा अलॻि दास्तान खुलंदा। पर असां सम्झूं था त हीउ जेको फ़ैसिलो थियो आहे इमरान ख़ान जो छॾे वञणु, इहो सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं हिकिड़ो जमहूरी अमल हो, हिकिड़ो कानूनी अमल हो, उहो पूरो थियो आहे। ऐं जमहूरी अंदाज़ में इहे सभु शयूं थियणु ख़ूब घुरिजनि। जेकॾहिं कंहिंजी अक्सरियत नाहे त उनजी हुकूमत न हुजणु खपे, ऐं जेका अक्सरियत में अचनि था उन्हनि जूं हुकूमतूं ठहणु खपनि। इन में को अवहाम का नओं सेटअप थियणु वञे पियो। जेकॾहिं नए सेटअप में शहबाज शरीफ़ अचे थो, पीपल्स पार्टी अचे थी, मौलाना अचे थो, त पोइ बि पुराणा ई चेहरा आया, उन्हनि मां का उमेद रखी सघूं था? बहितरीन ॻाल्हि आहे त चेहरा तव्हां तब्दील कोन था करे सघो। पार्टियूं इहे ई आहिनि, चेहरा कुझु नवां ईंदा, ईअं बि न आहे त नवां न ईंदा। बिलावल जो सूरत में बता नओं चेहरो तव्हांखे नज़र अचे, अॻु में कोन रहियो आहे, ईअं कुझु ॿिया बि ईंदा। पर ॻाल्हि आहे त जॾहिं जमहूरियत खे हिकिड़ो इस्तेहकाम मिलंदो आहे, उनखे हलणु ॾिनो वेंदो आहे, त उहा पंहिंजो पाण रस्ता ठाहींदी आहे, पंहिंजो पाण सिस्टम जुड़ंदा आहिनि। त असां चऊं त को हिकिड़े साल में या हिकिड़े ॾींहं में या हिकिड़े टेन्यूअर खां पोइ को नई शइ अची वञे, इहा मुश्किल आहे। मुल्क जूं हालतूं, मुल्क जी ख़ासि करे मईशत उन जॻह ते बीठी आहे जिते हिननि माण्हुनि लाइ बि
जेका मुतहदा अपोज़िशन शहबाज शरीफ़ लाइ या पीपल्स पार्टी वारनि लाइ सभु कुझु सवलो कोन्हे को, ख़ासि करे उन दौर में जॾहिं ॿाहिरि जंग पई हले ऐं पाकिस्तान खे सोढ़ो कयो वियो आहे हिननि हालतुनि में, त इहो सभु एॾो सवलो बि कोन्हे। पर पोइ बि उमेदु आहे त ही जमहूरी माण्हू आहिनि, ही अवाम में हूंदा आहिनि, कीअं बि हुजनि पर अवाम सां गॾु हूंदा आहिनि, अवाम में वापसि मोटी वेंदा आहिनि, त हिकिड़ी बहितरीअ जी उमेदु आहे। इहा रथ पाकिस्तान में पहिरियों चकर कामयाबु थी आहे ऐं इन जे पोयां मुख़्तलिफ़ साज़िशूं चई सघूं था, पर अल्टीमेटली इंशाअल्लाह पाकिस्तान में इन तब्दीली खां पोइ कुझु सुठायूं ईंदियूं ऐं जेके नवां चेहरा साम्हूं ईंदा, भले उन जे साम्हूं नून लीग जा माण्हू हुजनि या पीपल्स पार्टी जा हुजनि, उहे उमेदु इहा थी रखिजे त मुल्क लाइ को सुठो कुझु कंदा। जीअं डॉलर जी जेको क़दुरु ही उहा ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे, पर हुकूमत जी जेकी तब्दीली खां पोइ उहे शयूं कुझु कंट्रोल थियूं आहिनि ऐं होपफुल हूं त इंशाअल्लाह इहा शइ कुझु पाकिस्तान जी इकोनॉमी जेकी आहे उहा बहितरी जे तरफ़ वेंदी। जेकॾहिं महांगाई जी पाण ॻाल्हि कयूं था त महांगाई ॾींहों ॾींहुं वधंदी आहे, घटि बि तमामु घटि आहे। जेकॾहिं नओं सेटअप अचे थो, महांगाई ते को ज़ाब्तो ईंदो, जेकॾहिं नथो अचे त ज़ाहिरा माण्हू उहो साॻियो ई एहतिजाज ते अची वेंदा। ॾिसो नी, हाणे महांगाई जो डायरेक्ट लिंक आहे तव्हांजो ज़राए मुबादला जेके आहिनि उहे केतिरा असांजा रिज़र्व्स पिया आहिनि, उन जे हिसाब सां कंसर्न हूंदो आहे। हाणे ज़राए मुबादला हींअर असां वटि तमामु घटि आहिनि, पर हाणे तव्हां जेकॾहिं हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे ॾियां त अल्टीमेटली जेको हींअर फ्रांस पंहिंजी जेकी पंहिंजी पॉलिसी आहे उहा चेंज कई आहे, रशिया जेको आहे उहा पंहिंजी पॉलिसी चेंज कई आहे। हुन हाणे जेको चयो आहे त असां जेको वापारु आहे उहो यूरो में या जेको आहे डॉलर में न कंदासीं, पंहिंजी जेकी करंसी आहे उन में कंदासीं। त इंशाअल्लाह इहा जेकी शिफ्ट इंटरनेशनली बि ईंदी त थी सघे थो त उन सां असांजे रुपए जो क़दुरु वधंदो, रुपए जो क़दुरु वधंदो। ऐं ॿियो पाकिस्तान पीपल्स पार्टी थी वई या नून लीग थी वई, इहे तमामु पुराणा जेके आहिनि सियासत खे ॼाण सुञाण वारा माण्हू आहिनि, उन्हनि जा जेके फिनांशियली जेके हूंदा आहिनि सलाहकार, थी सघे थो उहे के सुठा माण्हू आणनि साम्हूं ऐं को मुल्क जे लाइ हू सुठी पॉलिसी ठाहिनि त ऐं डॉलर जी क़ीमत कुझु घटि थिए थी त अल्टीमेटली पोइ शयुनि ते प्राइज़िस ते कुझु कंट्रोल अची सघे थो। माण्हू उमेदु सुठी रखे, पॉज़िटिव रहे त इंशाअल्लाह कुझु शयूं चेंज थी सघनि। इमरान खान लहंदे लहंदे बार बार चई वियो त आलमी जेके आहिनि क़ुवतूं, उहे जेके साज़िशूं आहिनि उहे उन्हनि जे पुठियां लॻियल आहिनि। हिकिड़ो ख़तु हुयो जेको आख़िर ताईं न ॾेखारियो वियो, वेंदे वेंदे जेको आहे सो स्पीकर साहिबु, उहो ॿिए स्पीकर जेको आहे सो वक़्ती खे उहो ख़तु ॾेई वियो। इहो ख़त वारे मामले खे तव्हां कीअं था ॾिसो? इहो मुल्कनि में जहिड़ो न थींदो, पाकिस्तान हुजे अमेरिका हुजे, उन्हनि खे दूरियूं पैदा न करे ॾींदो? ॾिसो, इंटरनेशनल कॉन्स्पेरेंसीज़ जेके आहिनि उहे शुरू खां रहियूं आहिनि, इन खे असां डिनाए नथा करे सघूं। उहो भले भुट्टे साहिब जी हुकूमत हुजे जेकी चेंज थी, उहा पाकिस्तान जो ई तारीख़ जो हिसो आहे, पर हाणे इन खे रुॻो ठाहिजे त बाबा इन जे करे ई चेंज थी आहे। इहो ख़त जो जेको ज़िक्र थिए थो पाकिस्तान जी सियासत में हाणे शुरू थियो आहे, ऐं उन में बि का यकीन ध्यानी इन करे नथे थी सघे त 2 ॾींहं पहिरियों जेको आहे उन ई ख़त जो ज़िक्र थियो हुयो, वरी जेकी हाणे गुज़िरियल अदम एतमाद जी जेकी थी रिथ पेश थी, उन में वरी जेको आहे स्पीकर साहिबु चए थो त बाबा इहो मूंखे हाणे जेको ॾिनो वियो आहे मां इन खे चेक कयो आहे। त इहा हिकिड़ी साज़िश जेको आहे मां सम्झां थो त इहा हथ ठोकी आहे, इहा पेश कई वई आहे। इंटरनेशनली शयूं थींदियूं आहिनि, पर उन्हनि खे एॾो जेको आहे मुल्की लेवल ते जेको आहे मुल्क जो प्राइम मिनिस्टर या मुल्क जो फॉरेन मिनिस्टर उहो ईअं कंदो त जेकी फॉरेन पॉलिसी आहे उहा हिकिड़ी असांजी चैलेंज थी थिए, इन खे इन लेवल ते अची डील न कयो वञे हा ऐं जेको इंटरनली इन्हनि शयुनि खे मीट आउट कयो वञे हा। थी सघे थो असांजी इकोनॉमी या असांखे जेके प्रॉब्लम फेस था करणा पवनि हींअर इंटरनेशनली, उहे न करणा पवनि हा। सो इन शइ खे थोरो आहे उन लेवल ते हैंडल करणु खपे हा। असां जेके सुठी सोच रखंदड़ माण्हू आहिनि या जेके मथे लेवल जा फ़ैसिला कंदड़ माण्हू आहिनि।
नाज़रीन हिन वक़्तु असां सां गॾु समाजी अॻुवान मीर लखमीर गबोल असां सां गॾु आहे। अचो त संदन ॻाल्हि ॿोल कयूं था त बेतमादी जी जेका रिथ आहे उहा कामयाबु थी वई आहे। इमरान खान हाणे वज़ीर आज़म न आहे रहियो, उन जा 3.5 साल कीअं गुज़रिया, अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल। 3.5 साल ईअं गुज़रिया, तमामु ॾुखिया गुज़रिया ऐं महांगाई हर चीज़ जेको आहे न उरूज ते हो, त इन खे त लाज़मी हटिणो हो। मां क्रेडिट ॾियां थो असफ़ अली ज़रदारी खे ऐं शहबाज शरीफ़ खे, इन्हनि खे क्रेडिट ॾियां थो, मौलाना फज़ल रहमान खे, जंहिं जेको आहे न पंहिंजे जेको आहे न कामयाबु थिया आहिनि ऐं अलाह पाक जेको आहे न अॻिते पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कामयाबु कंदो, इन्हनि खे कामयाबु कंदो, इहे कमु कंदा, महांगाई घटि कंदा। जी PTI त चए थी पई त हिकिड़ो जेको ख़त आहे हुनखे उन्हनि बेस बणायो आहे त परॾेही जेके कुवतूं आहिनि उन्हनि जी हिकिड़ी साज़िश हुई इमरान खान खे हटाइण जी। तव्हांखे ख़बर आहे, उहो ख़त हिकु कूड़ी ख़त हुई ऐं शाह महमूद कुरैशी जेको न हिकिड़ो कूड़ो माण्हू आहे, उन हमेशह कूड़ ॻाल्हायो आहे। उन कूड़ ते जेको न हिकिड़ो ख़त इमरान खान खे ॾेई छॾियो की बाबा अमेरिका धमकी ॾिनो, अहिड़ी ॻाल्हि ई न हो। ऐं असल में इमरान खान जो जेको ॿेड़ी ॿोड़ण वारो आहे उहो जेको आहे न शाह महमूद कुरैशी आहे। अब सच्चा आदमी या झूठा आदमी का पहचान ये नहीं होता, होता तो ये है अगर वो जाली है या सही है तो उसको पार्लियामेंट में पेश किया जाए। अदालतें खुली हुई है, रात 12 बजे भी खुला हुआ था, तो आप उसको लेकर जाके पेश कर देते। रहा मईशत को तो पूरा दुनिया देख रहा है कि मईशत का क्या हाल है। मैं पिछले 1.5 साल से यहाँ बैठा हूँ, वह सिवाय लोगों को देखने के और कोई काम धंधा था ही नहीं। ठीक, अभी अल्लाह का एहसान हो इस मुल्क पे कि ये हुकूमत, निगरान हुकूमत जो आ रही है, इसको अल्लाह ताला वो करे जो हमने जो सोचा है। सब ये भी तो वही चेहरे हैं ना जो माजी में थे, पीपल्स पार्टी हो, नून लीग हो, पहले ही अवाम इनसे बेजार है। अब कोई एतमाद कर सकते हैं कि उनकी भेड़ में, जो इमरान खान की भेड़ में? अब एक बंदा है लश्कर वाले हैं, एक मकामी है, एक अनलीगल लोगों को आप लाते हो, उसको बिठाते हो सीट पे, उसका ना आली ना वारिस। इमरान खान का बाप का नाम क्या है आपको पता है? पता है आपको? तो नहीं पता तो पूछते क्या हो? एक लावारिस आदमी को, एक मकामी आदमी को आप साइड पे करते हो, एक लावारिस को आप रोड पे ला के खड़ा करते हो और हुक्मरानी भी देते हो उसको, तो उसका नतीजा यही होगा जो आज आप देख रहे हो। इसके जाने से कोई खुशी हुई है? नहीं, खुशी या गम की बात नहीं है, ये हमारी नाअहली है। ये नाअहली जो है ना वो हमारी है, जो हर अंट शंट लोगों को ला के हमें सीट पे बिठाते हैं और उसके बाद 2-2.5 साल के बाद हम रोना धोना अपना ये वो। अब ये कब तक चलेगा? अब वो जो बच्चे हैं 8 साल 4 साल 6 साल के बच्चे हैं, अब वो इस तरह ग्रोथ करेंगे तो उसके आगे जाके वो क्या करेंगे? अल्लाह करे इस मुल्क में सच आ जाए, बगैर सच का कोई कहानी ही नहीं है। सच आए तो मसला हल, जब तक झूठ चलेगा ये मुल्क किसी तरह तबाह बर्बाद रहेगा। कमकार को आए कौन माण्हू सब मुलाजिम जेके फारिग थी विया, इन हुकूमत 3 साल में कुछ न कर सकियो। इन करे कि हे जेको हाणे जेकी हुकूमत आहे उनमें थोरी घणी उम्मीद आहे, छो कि पुराणा आहिनि, पंहिंजा पाकिस्तानी आहिनि, हुननि जो को भरोसो न आहे, का ख़बर न आहे किथां आयो कीअं आयो। पंहिंजनि ते भरोसो बि आहे, इंशाल्लाह इहा कुझु बहितर करे ॾेखारींदा। अच्छा, महंगाई जेतिरी थी आहे हाणे छा था सम्झो कुझु कंट्रोल थींदो महंगाई? बिल्कुलु, असां इहा ई हिननि जेकी नई हुकूमत आई आहे उन्हनि खां इहा अपील कंदासीं कि महंगाई ते कंट्रोल कनि। इमरान खान साहब जेको आहे सो महंगाई ते इलाही जेको आहे हथु वधाए छॾियो आहे। हाणे हिन खां इहा ई हुकूमत खां उमेदु आहे कि महंगाई ते कंट्रोल कयो वञे। बड़ी महंगाई हुई है, परेशान है, गरीब तो ज़्यादा परेशान है, डेली वेजर जो भी बंदा है वो तो ज़्यादा परेशान है। हर चीज़ महंगाई है, बड़े आदमी जो हैं वो तो कुछ हैं, गरीब तो बिल्कुल परेशान है। हुण जहिड़ी हुकूमत मिसाल आसी शहबाज शरीफ आवे या पीपल्स पार्टी आवे, पुराने ही बंदे जिन्हें तो पहले ही अवाम परेशान है, कोई उम्मीद है? देखो अल्लाह ही मालिक है, और कोशिश तो करेंगे, आखिर उसको जो भगाया है तो अल्लाह जा शुक्र था अदा कयूं साईं कि इमरान खान हले वियो आहे, महंगाई जाम थी वई आहे, सम्झा। हाणे जेका नवां आया आहिनि उन्हनि खे अल्लाह ताला हिदायत ॾे कि आवाम के सही ॾिसनि, महंगाई घटि कनि। उन खां छाजे करे बेज़ार हुयो? महंगाई करे जाम महंगाई हुई। असां ही ॾिसो मिरपू ख़ासि आहे, हिते कमु करण लाइ आयो आहियां, बेरोज़गारी हालत में बड़ो परेशान थी गया। जितनी इसने महंगाई की है, घी 450 रुपया किलो है, चीनी महंगी की है, सब कुछ इसने महंगा किया है। ठीक है, वो खुद
ठीक था, मगर उसके नीचे जो टीम थी वो सही नहीं थी। मगर इंशाल्लाह ये अभी आए हैं, इन्होंने पहले भी अच्छा किया था, अभी भी अच्छा करेंगे। हमें उम्मीद है, मगर उससे पहले हमारी उम्मीद थी, वो हम उम्मीद टूट गई है। क्योंकि मैं भावलपुर से आया हूँ यहाँ काम करने के लिए, मगर उनके दौर में हर चीज़ सस्ती थी। ठीक है, ये कह रहा है कि मसनूई तरीके से उन्होंने डॉलर को रोक के रखा है, ये किया, ये भी कर लेता। उन्होंने तो नहीं कहा कि ये हमसे आके आप हुकूमत ले लें। खुद ही आया है ना, खुद आया है तो गरीब आवाम के लिए तो कुछ करे ना। कुछ भी नहीं किया इसने, गरीबों के लिए तो कुछ नहीं किया। गरीबों को तो इसने घर की कर दिया है, अच्छा हुआ चला गया। महंगाई, बेरोज़गारी, नौकरियुनि जो 1 करोड़ नौकरियुनि जी ॻाल्हि थो करे। माण्हुनि खे उम्मीद हुई त इमरान ख़ान जे अचण खां बाद शायदि पाकिस्तान जा कुझु हालात बदिलजनि, लेकिन अफ़सोस इहा आहे त इमरान ख़ान जे अचण खां बाद हालात मज़ीद बदतर थिया आहिनि ऐं महांगाई वधी वई आहे, बेरोज़गारी वधी वई आहे, नौकरियूं जेके आहिनि माण्हुनि खे कोन आहिनि। इहे सूरत हाल जेका आहे इमरान ख़ान जे अचण खां बाद पैदा थी। ऐं हिकु जेका सूरत हाल आहे त इमरान ख़ान जो गुज़िश्ता 1 महीने जे अंदरि आइन ऐं कानून सां जेका खिलवाड़ कई आहे, जेका आइन शिकनी इमरान ख़ान कई आहे, मां सम्झां थो त पाकिस्तान जे तारीख़ में कंहिं डिक्टेटर बि एॾो वॾो जेको आहे उहो आइन सां ज़्यादती न कई जेको इमरान ख़ान गुज़िश्ता 1 महीने जे अंदरि कई आहे। मां सम्झां थो ॿी सूरत इहा आहे त जेका हींअर हीअ हुकूमत वई आहे ऐं ॿी हुकूमत जेका आहे उहा हींअर अचण वारी आहे, शायदि शहबाज़ शरीफ़ हिननि जो जेको आहे नओं वज़ीर आज़म थिए मुश्तरका अपोज़िशन जो। मां सम्झायो थो त इमरान ख़ान हिकु धाड़ेल हुयो ऐं उहो धाड़ेल खे इक़्तिदार में लाहियो वियो आहे ऐं चोर जेके आहिनि उहे सभु जमा थिया आहिनि ऐं चोर जेके आहिनि उन्हनि जी हुकूमत जेका आहे उहा हींअर ठहण वारी आहे। मां सम्झां थो त गुज़िश्ता 70 सालनि जे अंदरि पीपल्स पार्टी हुजे, नून लीग हुजे, काफ लीग हुजे या अपोज़िशन जमातूं हुजनि या इमरान ख़ान जी हुकूमत हुजे, उन सिर्फ़ु पाकिस्तान जे आइन खे, पाकिस्तान जे कानून खे टोड़ियो आहे ऐं माण्हुनि खे लुटियो आहे ऐं करप्शन कई आहे ऐं पाकिस्तान खे या ग़रीब आवाम खे को हिकिड़ी जेको मां चवां थो सहूलियत जेका आहे उहा इमरान ख़ान हुजे या अपोज़िशन उहा न ॾिनी आहे। मां सम्झां थो त मौजूदा हालात जेके पाकिस्तान लाइ ख़तरनाक आहिनि ऐं माशी पोज़ीशन जेका पाकिस्तान जी ठहे पई उहा अञा ख़तरनाक सूरत हाल ॾे वञे पई। पेट्रोल वधण जो जेको आहे उहो ॾिनो वियो आहे त कोई 25-30 रुपया वधीक पेट्रोल वधायो, डॉलर जेको आहे आसमान ते ॻाल्हियूं पियो करे। त मां सम्झां थो त बहितरी जी उम्मीद जेका अगरि चइजे त मूंखे त कम से कम नज़र नथी अचे, छो त हिकिड़ो धाड़ेल वियो आहे ऐं चोर अची जेके आहिनि उहे जमा थिया आहिनि ऐं वेठा आहिनि। महंगाई बहुत ज़्यादा, कोई लॉ एंड ऑर्डर नहीं, अफरा तफरी, गरीब ख़ास तौर से बहुत मुतासिर हुआ, बस यही देखा है। बाकी जो आने वाली गवर्नमेंट है, ज़ाहिर शहबाज शरीफ, पीपल्स पार्टी, ये मिलकर ही बनाएंगे, पहले भी वो रहे हैं, आप उनसे मुतमईन हैं? बिल्कुल हैं, क्योंकि पब्लिक को टास्क दिया है ना भाई, पब्लिक को बताना है, वो परेशान हाल है, उसके लिए निकले थे, तो जाहिर है ये मेहनत करेंगे, दिल से काम करेंगे, इंशाल्लाह अच्छी उम्मीद रखें, अच्छे हालात बनेंगे। इमरान खान तो कह रहे हैं बैरूनी साजिश से मुझे हटाया। नहीं, ये सब बकवास बात है, कोई बैरूनी साजिश वगैरह नहीं है। बस इमरान खान जी घणी ग़लतियूं आहिनि जेकी पंहिंजी अना जे करे, उनजे करे जेको आहे आदम एतमाद में बि जेको आहे न बीठो ऐं आइन जी जेको आहे भॼकणी कयईं, सुप्रीम कोर्ट खे विच में आणो पियो। अगरि इहे शइ न करे हा, इज़त सां वञे हा त सुठो हिन लाइ बि, शायदि अॻिते लाइ बि हिन लाइ बहितर थिए हा। पर हाणे जेकी गॾियल जेके हुकूमतूं आयूं आहिनि, इनशाला अलाह कंदो त आवाम लाइ सोचींदियूं ऐं अहिड़ा कम कंदियूं जो जेको आहे आवाम खे थोरो फ़ाइदो थिए। ख़ासि तौर ते जीअं डॉलर वधी वियो आहे, इन खे घटि कंदा, महांगाई जेकी वधी वई आहे इन खे कोशिशि कंदा घटि कंदा। ॿियो ख़ारजा पॉलिसी जेकी आज़ाद जी ॻाल्हि कई इमरान ख़ान, उन में इमरान ख़ान जी का अहिड़ी आज़ाद पॉलिसी हुई कान। शायदि हाणे छो त इहे गॾियल जेके आहिनि इहे थियूं आहिनि पार्टियूं, त हाणे ख़ारजा पॉलिसी ते शायदि इन ते ज़ोर कनि ऐं ॿियनि सां जेके मामलात आहिनि ख़ारजा पॉलिसी वारा बहितर कनि त शायदि महांगाई बि घटि थिए ऐं ॿाहिरों जेको आहे पैसो ईंदो त इंशाल्लाह हाणे जेकॾहिं का गवर्नमेंट नई ठहे थी उन मां छा था सम्झो का उम्मीद आहे? महांगाई चवंदा आहिनि हिकिड़ो वधी त घटिजणु ॾाढो ॾुखियो अमल हूंदो आहे ऐं हे सभई पाण में गॾिया आहिनि, नून लीग, पीपल्स पार्टी, इहे सभु गॾिया आहिनि, MQM, का बहितरी जी उम्मीद रखो था? बसि आहे त अलाह ते उमेद ऐं अलाह कंदो इंशाल्लाह, त कोशिशि कंदा आहे त जेतिरो घटि करे सघूं। छो त अॻिते बि साल ॾेढ खां पोइ इलेक्शन आहे, अगरि हे बहितर न हली सघंदा त पोइ हिन लाइ अॻिते बि मसइलो थींदो। वरी बि इमरान ख़ान जेको आहे वरी ज़ोर पकड़े अची सघे थो
इन करे हिननि खे हिन साल में ज़रूरु जेको आहे महांगाई खे बि कंट्रोल करिणो आहे, ॿाहिरों पैसो बि आणिणो आहे ऐं आवाम खे जेको आहे ख़ुशहाली ॾियणी आहे त जेको आहे महांगाई घटि थिए। नाज़रीन, बेइतमादी जी रिथ कामयाब थियण खां पोइ वज़ीर आज़म इमरान ख़ान हाणे वज़ीर आज़म नाहे रहियो, उनखे अवाम में वञिणो पियो। जॾहिं त बेइतमादी जी रिथ जेका आहे उहा कामयाब थियण खां पोइ हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे वज़ीर आज़म जी, पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उनजी इलेक्शन जेका उनजी चूंड थींदी उनजे लाइ शहबाज़ शरीफ़ ऐं शाह महमूद कुरैशी सां गॾु कुझु ॿिया जेके आहिनि अॻुवान उन्हनि उन्हनि ते फॉर्म भरिया आहिनि। उन्हनि जो फॉर्म भरिजण खां पोइ हाणे केरु वज़ीर आज़म थींदो इहो त हिकिड़ो वक़्तु ॿुधाईंदो। असां पाण शहरियुनि सां जेका ॻाल्हि ॿोल कईसूं, घणे भाङे जेका शहरियुनि जी हिकिड़ी अवामी राय हुई, उन्हनि जो चवणु हुयो त इमरान ख़ान 3.5 सालनि में महांगाईअ खां सवाइ अवाम खे कुझु बि नाहे ॾिनो, बुख बदहालीअ खां सवाइ हिन हुकुमरान कुझु बि नाहे ॾिनो। थियणु ईअं खपंदो त इमरान ख़ान खे जॾहिं बेइतमादी जी रिथ जमा थी उन खां पोइ वोटिंग कराए या उन खां अॻु में इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾिए हा। जॾहिं त कुझु माण्हुनि जो इहो बि चवणु हुयो त इमरान ख़ान खे 5 साल पूरा करणु ॾिना वञनि हा। महांगाई जेका आहे उहा वधंदी रहे थी, उहो को एॾो वॾो इशू न आहे, पर इमरान ख़ान सां हिकिड़ी वॾी ज़्यादती थी आहे। ख़ासि करे जेको ख़त आयो आहे उन ख़त ते हटायो आहे। इमरान ख़ान जेको आहे सो ख़त खे ॾिसंदे अवाम जे जेको आहे सो अवाम वटि वञी पहुतो आहे, पर हू खपियो न आहे, जंहिंजे करे ॿीहर जेकॾहिं का चूंड थिए थी त इमरान ख़ान हुन में सोभ हासिलु कंदो। बहरहाल इहो त हाणे वक़्तु ॿुधाईंदो। हिकु तरफ़ बेइतमादी जी जेका रिथ आहे उहा कामयाबु थी आहे। वज़ीर आज़म केरु चूंडिजे थो पियो, 1.5 साल जेका आहे हुकुमरानी करण खां पोइ जेकी हाणे हुकुमरान ईंदा, छा उहे ॿीहर हुकुमरानी करे सघंदा, या वज़ीर आज़म जेकॾहिं एहतिजाज करे थो अवाम में वञे थो उनखे केतिरी पज़ीराई मिलंदी, इहो त हिकिड़ो वक़्तु ई ॿुधाईंदो। अॼोके कराची डायरी जे हिन प्रोग्राम में कैमरामैन अली रज़ा ज़ैदी सां गॾु पंहिंजे मेज़बान बशीर संजराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।